अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। तव्हांखे ख़बर आहे त असां ग्रेड 5 जो इंग्लिश पढ़ूं पिया, जंहिंमें असां पोएं लेक्चर में पढ़ियोसीं पोट्री मेकिंग रीडिंग प्लस ट्रांसलेशन सां गॾु। अॼु जेको असां पढ़ंदासीं उहो पोट्री मेकिंग जेको लेसन आहे उन जा असां एक्सरसाइज पढ़ंदासीं आसान नमूने सां। जेकॾहिं चैनल में नवां आहियो त चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा। ऐं हाणे असां लेसन स्टार्ट कयूं पिया। जेको एक्सरसाइज़नि जो लेसन आहे पोट्री मेकिंग जेको असां लेसन पढ़ियोसीं उन जा एक्सरसाइज पढ़ंदासीं। एक्सरसाइज नंबर 1। एक्सरसाइज नंबर 1, रीड द टेस्ट एंड राइट डाउन द नेम ऑफ द ऑल पीपल इन द स्टोरी। माना सबक़ु पढ़ो ऐं उन में जेके नाला आहिनि माण्हुनि जा उहे तव्हां इन स्टोरी मां हेठि लिखो। असां जेको ई लेसन पढ़ियोसीं, इहो जेको कहाणी पढ़ियोसीं पोट्री मेकिंग, इन में सभ खां पहिरियों जेको अंकल जुमन जेको चाचा जुमन हो ऐं आंट सदोरी जेका चाची सदोरी हुई, इहे ॿ नाला इहे थी विया। टियों जेको राजा, चौथो साले, पंजो सारा ऐं छहों आलिम हो। हीअ 6 जेके करेक्टर हुआ असां इन स्टोरी में पढ़ियासीं। हीअ माना एक्सरसाइज नंबर 1 में इहो ई आहे त उन्हनि जा जेके स्टोरी में नाला हुआ उहे तव्हां हेठि लिखो। ऐं हाणे एक्सरसाइज नंबर वारी 2 पढ़ंदासीं। एक्सरसाइज नंबर 2, रीड द टेस्ट एंड मैच द कॉलम ए एंड बी। माना एक्सरसाइज नंबर 2 में आहे त पढ़ो हेठियां टेस्ट खे जेके लिखियलु आहे उनखे ऐं मैच कयो कॉलम खे। कॉलम हाणे कॉलम नंबर ए ऐं बी जेको आहे इहे पाण में मैच करणा आहिनि। पहिरें कॉलम ए में जेको ॾिनल आहे राजा खे लकीर ॾेई हेठि मिलायो अथसि। वेंट टू विज़िट हिज आंट एंड अंकल, माना पंहिंजे चाचे ऐं चाची ॾांहुं घुमणु वियो। उन खां पोइ वरी सेकंड में आहे आंट सदोरी। हाणे आंट सदोरी जेको असां स्टोरी पढ़ियोसीं उन में छा करे रही हुई त हाणे लास्ट में लिखियलु आहे वाज़ शेपिंग अ पॉट ऑन अ व्हील, माना पॉट खे जेका शिकल ॾेई रही चरखे ते। ऐं उन खां पोइ आहे साले जेको उहो छा करे रहियो। साले जेको वाज़ बेकिंग अ पैटर्न विथ अ पॉइंटेड बन, साले जेको पॉइंटेड बन सां कलर करे रहियो हो। ऐं उन खां पोइ आहे सारा जेका उहा छा करे रही। सारा वाज़ पेंटिंग अ वेस, सारा जेका आई नादी खे कलर करे रही। उन खां पोइ लास्ट में आहे आलिम जेको छा करे रहियो। आलिम वाज़ कमिंग विथ हिज डॉन्की, आलिम पंहिंजे गॾ सां अची रहियो हो। हाणे जेको सेकंड जेको असां एक्सरसाइज़ हो उहो बि कंप्लीट थियो। हाणे वरी असां पढ़ंदासीं एक्सरसाइज नंबर 3। एक्सरसाइज नंबर 3 में आहे त रीड द टेस्ट एंड कंप्लीट द सेंटेंस टू शो हाउ अंकल जुमन एंड हिज फैमिली मेड पोट्री। माना एक्सरसाइज नंबर 10 में लिखिया आहे त रीड द टेस्ट, माना हेठियां पढ़ो एंड मुकमिल कयो सेंटेंस, जुमिला मुकमिल कयो ऐं ॿुधायो त चाचो जुमन ऐं उनजी जेका फैमिली हुई उहे कीअं थांव ठाहे रहिया हुआ। हाणे उन में फस्ट में जेको आहे हिननि एग्ज़ाम्पल जेको ॾिनल आहे उन में लिखियो आहे फस्ट आलिम ब्रॉट सम क्ले ऑन डोंकी। जेको आलिम हो उहो गप खणी अची रहियो हो गॾह ते। ऐं उन खां पोइ फस्ट में जेको लिखियलु आहे देन द अंकल जुमन सम मेड, माना चाचो जुमन जेको छा करे रहियो। हाणे इन जो साम्हूं जेको खाल ॾिनल आहे, खाल में असां लिखंदासीं मेक सम पेस्ट फ्रॉम क्ले, माना हू गप ठाहे रहियो हो मिटी सां। ऐं उन में आहे सेकंड नंबर लिखियलु आहे त आंट सदोरी वाज़ शेपिड, आंट सदोरी जेका आहे उहा छा करे रही वाज़ शेपिंग अ पॉट, माना माना थान खे शेप ॾेई रही हुई, यानी थान खे शिकल ॾेई रही। उन खां पोइ 10 नंबर ते आहे आफ्टर दैट शी पुट द पॉट इन जो खाल जे साम्हूं लिखो इन द सन टू द ड्राई। उन खां पोइ 4 नंबर ते देन द सारा मेड सम, सारा जेका हुई छा करे हुई पैटर्न ऑन अ बाउल्स, माना जेके ठहियलु हुआ उन्हनि खे रंग करे रही। उन खां पोइ 5 नंबर ते आफ्टर दैट साले कलर्ड द वेस, माना साले जेको हो नादी खे रंग करे रहियो हो। 6 नंबर ते आहे फाइनली द अंकल जुमन पुट, माना उन खां पोइ आख़िर में अंकल जुमन छा कंदो दैम टू मार्केट, माना उन्हनि खे मार्केट खणी ईंदो। जेको इहो एक्सरसाइज हो नंबर 3 उहो बि कंप्लीट थियो। उन खां पोइ हाणे वरी असां पढ़ंदासीं एक्सरसाइज नंबर 4। एक्सरसाइज नंबर 4 में आहे कंप्लीट द सेंटेंस गिवन बिलो, माना हेठियां जेके सेंटेंस ॾिनल आहिनि उन्हनि खे मुकमिल करियो। रिमेंबर द यूज़ ऑफ द कैपिटल लेटर्स एट द बिगनिंग ऑफ द सेंटेंस, माना जुमिले जे शुरूआति में इहो यादि कयो त वॾे अखर सां लिखिबो। एंड द आर्टिकल ए और एन
ए ए ऐं एन जो इस्तेमालु जेको आर्टिकल जो इस्तेमालु करियो बिफोर द नाउन खां पहिरियां वेयर नीडेड जिथे ज़रूरत हुजे। हाणे मिसाल जेको हिते ॾिनल आहे त वाट थिंग्स आर नीडेड टू डू द फॉलोइंग्स, माना हिननि में कहिड़े शइ जी ज़रूरत आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेको ॾिनो आहे क्ले इज़ नीडेड टू द मेक द पेस्ट, माना क्ले माना गप जो ज़रूरत पवंदो आहे, मिटी जो ज़रूरत आहे गप ठाहिण जे लाइ। ऐं उन खां पोइ हेठि जेके खाल आहिनि उन में 5 खाल ॾिनल आहिनि, उहे तव्हांखे कंप्लीट करणा आहिनि। उन खां पोइ एक्सरसाइज नंबर 5 जेको आहे उहा असां पढ़ंदासीं। 5 एक्सरसाइज आहे वाट डू फॉलोइंग वर्ड रेफर टू इन द टेस्ट, माना टेस्ट असां जेको पढ़ियोसीं स्टोरी उन में कहिड़ो जेको लाइन आहे उहो कहिड़े जे बारे में आहे। एग्ज़ाम्पल फॉर ॾिनल आहे त इन लाइन नंबर 4 शी रेफर टू आंट सरदोरी, माना चौथे नंबर लाइन में जेको आहे आंट सरदोरी जे बारे में आहे। त इन हिसाब सां तव्हांखे वरी हेठि ॾिनल आहिनि त कहिड़ो लाइन कहिड़े हिसाब सां 9th लाइन आहे उहो छा खे रेफर थो करे, पहिरियों लाइन छा खे रेफर थो करे, 7th लाइन छा खे रेफर थो करे, 13 लाइन छा खे रेफर थो करे। इहे तव्हांखे कंप्लीट करणा आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे इहे एक्सरसाइज कंप्लीट थी विया हूंदा।